लेकिन पूतना ॾाइण पहिरियों ई कंस वटि आई, चवण लॻी कंस महाराज मूंखे वञण जो, मां ॿुधो आहे तव्हांजो जेको 8हों काल आहे उहो बालक जे रूप में गोकुल में आसपास किथे प्रकट थियो आहे। चई हा प्रकट त थियो आहे, केरु आहे पतो न आहे। चई तव्हां चिंता न कयो, जेके बि ॿार आहिनि A to Z मां सभिनि खे मारे थी अचां, सभिनि खे मारे ईंदी। हा हा, पंहिंजी शक्ल ॾिठी अथई आईने में, तोखे ॾिसी त गोकुल ख़ाली थी वेंदी, पहाड़ जहिड़ो त तुंहिंजो शरीर आहे। चई महाराज तव्हां मूंखे पंहिंजी भेण ठाहियो त घबरायो न, मां ब्यूटी पार्लर वञा थी, स्लिम ट्रिम थी करे पेडीक्योर कराए ऐं वारनि खे शाइनिंग कराए ऐं पूरो क्रीम पाउडर लॻाए करे सुंदरी ठही वेंदमि। इन्हनि खे माया त ईंदी आहे न, तत क्षण ईअं थी वई 5 सवा 5.5 फीटे जी सुंदरी मिस यूनिवर्स फैल थी वञे। अरे कंस हैरान थी वियो, चई भेण तूं त सुंदरी अप्सरा ठही वई आहे। चई बसि हाणे वञण जो मूंखे। अच्छा वञ भला। चओ हरे राम। हाणे पूतना हली वीणा वॼाईंदी गीत गाईंदी करे अञा गोकुल पहुती त ॾिठूं त सभु घर ख़ाली, सभु हिक ई तरफ़ था वञनि पिया। अरे काॾे था वञो? चई अरे मौसी तोखे पतो न आहे यशोदा मैया खे लालो थियो आहे। चई त पहिरियों श्री गणेश इन सां थी कयां, पहिरियों इन लाले खे थी खणां। वही यशोदा मैया ॾे पोयों पोयों वीणा वॼाईंदी करे ऐं यशोदा मैया जेॾीमहिल पहुती हुते त सभु ॾिसनि था हीअ केरु आई आहे, हीअ त ॾाढी सुहिणी थी लॻे। ऐं अंदरि भयंकर राक्षसी पूतना कपट सां भरियल। अरे बाल घातनी कपटे भरी, हलाहल जहर लॻाई आहे पंहिंजे शरीर में, जेको जहर सॼे संसार खे मारे विझे, अहिड़ो ख़तरनाक जहर। भगवान जी अञा उमिरि घणी आहे, कुझु ॾींहं त थिया आहिनि भगवान खे प्रकट थिए, अञा छठी बि न मनी आहे भगवान जी, ऐं हीअ ॾाइण अची वई अहिड़ो जहर पियारण। ऐं अची करे चिकनी चुपड़ी मिठी मिठी ॻाल्हियूं यशोदा मैया खे चवण लॻी, अरे यशोदा सुञाते मूंखे न सुञाते? यश ददादी यश ददाती इति यशोदा, जेकी सभिनि खे यश ॾे उनजो नालो यशोदा आहे। माता यशोदा सोचे थी न चवंदीमांसि वीचारी दुखी थींदी, काथे न काथे मिली हूंदी, हाँ चाचेरी फूफेरी सासेरी कोई न कोई मुंहिंजी भेण हूंदी, न चवांसि दुख न थिएसि वीचारीअ खे। अरे अरे मुंहिंजी भेण तोखे छो न सुञाणंदमि, हलिया हलिया गले मिली विहारेसि अची। अरे मां ॿुधो आहे तोखे ॾाढो सुंदर बालक थियो आहे। हा थियो आहे न, काथे आहे? इहो ॾिस झूले में झूले तो पलने में। हा तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, चओ अगरि तुम बुरो न मञ त मां हिन खे पंहिंजो खीरु पीआरियां। हा छो न, तुंहिंजो बि त ॿार आहे, छो ख़बर अथई मूंखे वरदान मिलियल आहे। कहिड़ो? मां जंहिंखे खीरु पीआरींदी आहियां उहो कॾहिं ज़िंदगीअ में रोअंदो न आहे, सदा सदा चुप थी वेंदो आहे। यशोदा मैया चई भाई कोई देवी हूंदी, लॻे बि ॾाढी सुंदरी थी, भोली भाली। यशोदा मैया चएसि थी हा भेण छो न ज़रूरु पीआरिस। ऐं पूतना चए थी अहिड़ो खीरु पीआरींदीमांसि जहर मिलियल कि रोअंदो ई कोन ज़िंदगीअ में। हाँ जीअं भगवान कृष्ण जे साम्हूं वही कृष्ण कन्हैया ॾिठो मौसी आ गई, अखियूं बंदि। अखियूं छो बंदि कयूं इहो त भगवान ॼाणनि, लेकिन महात्माउनि पंहिंजी पंहिंजी कॉमेंट कई आहे, प्रतिक्रिया ॾिनी आहे। हिकिड़ा महात्मा चवनि था भगवान खे कपट न वणंदो आहे, मोह कपट छल छिद्र न भाव आहे, इन करे अखियूं बंदि कई कि कपट करे आई आहे, माता जो रूप धारे ऐं जहर पीआरण आई आहे, ठही त मौसी आई आहे। ॿिया महात्मा चवनि था उहो त ठीकु आहे, लेकिन हिते भगवान ॿिए कंहिं कारण जे लाइ अखियूं बंदि कयूं। छो भाई? चवनि था राम जी ठहियमि त ताड़का पहिरियों अची वई, अॼु कृष्ण ठहियो आहे त पूतना लेडीज़ फस्ट, न चाहे करे बि पहिरियों लेडीज़ जो ई उधार करिणो पवंदो। चओ हरे राम महिला जो। वरी टिया महात्मा चवनि था भगवान जे सॼे अख पलक में सूर्य ऐं खॿे में चंद्र देवता, इहे सूर्य लोक चंद्र लोक आहिनि, इन्हनि ॿई फाटक बंदि करे छॾिया कि न पापड़ खे पंहिंजे लोक में अचणु न ॾींदासीं। वरी हिकिड़ा महात्मा चवनि था भैया श्री कृष्ण भगवान अखियूं बंदि करे भोले बाबा जो ध्यानु कयो। छो? कि कल्ह अञा हुननि जहर पीतो आहे, समुद्र मंथन में जेको निकितो भोले बाबा पिया, उन्हनि खे आइडियो आहे जहर पीअण जो, इहे ॾाइण जहर लॻाए आई आहे। अञा त मां ठीक सां खीर ई न पीतो आहे, त अंदरि ई अंदरि उन्हनि भोले बाबा खे यादि कयो, भोले बाबा ओ भोले बाबा जी कृष्ण कन्हैया तनिक थोड़ा जल्दी जल्दी आ जाओ, ये मौसी तो दूध के बहाने बिस प्यार में खातिर आ गई है, तो का करूँगो? बोले बाबा जहर जहर सबरो आप पी जाना, दूध दूध मैं पी जाऊँगा। जहर तव्हां पी वञिजो ऐं खीर मां पी वेंदुमि। ॿार हूंदा आहिनि न जंहिं गॾु रोटी खाईंदा आहिनि, पोइ जेॾीमहिल बटालनि जी ऐं बिहनि जी भाॼी ईंदी आहे, पोइ चवंदा आहिनि कि बिह मां न खाईंदुमि,
बे मां न खाईंदुमि, केरु खाईंदो? तुंहिंजो पीउ खाईंदो, ॿियो वरी केरु खाईंदो? बे तव्हां खाओ, आलू मां खाईंदुमि। चओ हरे राम। ये तो असांजी जनरेशन जा ॿार। अॼुकल्ह जे जनरेशन जा ॿार त भाॼी हटाए छॾींदा, न मूंखे तरियल बटाला खपनि, पिज़्ज़ा बर्गर खपनि। चओ हरे राम। इन्हनि सभिनि में कमु न हलंदो। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। हाँ भाई, कृपाल। ध्यान जो, ध्यान जो। सीताराम, राधे श्याम, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। लेकिन हिकिड़ा महात्मा चवनि था श्री कृष्ण भगवान त नेत्र इन करे बंदि कया कि ये पूतना कहिड़ी बि आहे, जहर पीअण आई आहे, छा करणु आई आहे मां नथो ॾिसां, लेकिन हिन कमु त माता जो कयो आहे, खीर बि पीआरण आई आहे। इन करे मासी, मौसी यानी मासी, मासी यानी मां जैसी, इन करे इनखे उहा जॻह ॾींदुमि जेकी यशोदा मैया खे मां ॾियण वारो आहियां। उनखे अञा पहुती न आहे, उहा उनखे मिली न आहे। उन खां पहिरियों मां पूतना खे वैकुंठ में जॻह ॾींदुमि। नेत्र बंदि करे भॻवान उते व्यवस्था करे छॾी, अरेंजमेंट करे छॾियो त मुंहिंजी मौसी अचण वारी अथव, उनजे लाइ महल बुक कयो वैकुंठ में। इहा मुंहिंजी माता आहे, वैकुंठ में रहंदी। आहा, पूतना तुरंत खणी करे भॻवान कृष्ण कन्हैया लाल के खीर पीआरण के बहाने धीरे धीरे बाहर निकती और खीर से गॾु जहर पीआरण लगी। भगवान भी पहिरियों तो खीर पीतो, खीर पी पी करे पोइ वरी उनजो जहर भी पी छॾियो। छो जो वरदान ॾिनो भगवान। कल कथा ॿुधियो न, राजा बलीअ जी धी रत्नावली हुई, उनखे भगवान चयो तथास्तु, खीर और जहर ॿई पीअंदुमि। भगवान उॾामी आकाश में ऐं तुरंत खीर पी जहर पी करे उनजा प्राण पीअण लगा। हाणे त छटपटाइण लगी पूतना, चवण लगी मुंच मुंच लाला मुंच, मुंच यानी छॾे छॾ। हाणे मथे आकाश में केर तो ॿुधे? ॿई ॼणा हुया, पूतना ऐं कन्हैया। कन्हैया चवनि था मौसी असांखे त पकड़णु ईंदो आहे, छॾणु ईंदो ई कोन्हे, ऐं जंहिंखे पकड़ींदा आहियूं न उनखे पहुचाए रहंदा आहियूं। अहिड़ा प्राण पीता, पूतना जा पापण जा प्राण निकिता कपटनि जा। उहा कपटी धम सां अची जो गोकुल में किरी। अरे बाप रे, हे हरि, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। 18 किलोमीटर खां वधीक जेके भी वृक्ष वनस्पति उते गोकुल में हुया, वन हुया, धराशायी करे छॾी। अहिड़ो उनजो शरीर हुयो। हाहाकार